अस्सलाम वालेकुम। मातली ज़िला बदीन जो हिकु तालको ऐं सब डिवीज़न जी हैसियत रखे थो। मातलीअ जो नालो कीअं पियो, मातली कॾहिं आबाद थियो, मातलीअ जी तारीख़ हैसियत छा आहे, उहा सभु अव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदुसि। पर वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। पुराणनि नक्शनि तारीख़ में पल्ली बंदरगाह जो ज़िक्र मिले थो, जेको पिणु मातलीअ में हुयो ऐं उन पल्ली बंदरगाह जा असुल मालिक पल्ली जा हुया ऐं उते पल्ली चा हवेली पिणु क़ाइमु हुई। महदवी लश्कर जे क़त्ल गारत में पलीजन जो पिणु बेदर्दीअ सां क़त्ल आम कयो वियो ऐं महदवी कब्ज़े खां पोइ पल्ली बंदरगाह ते मोहब्बत देड़ो यानी मोहब्बत महदवी दायरो नालो रखियो वियो, जिते मक़बूल, तातारी, सराय, बलोच, महदवी अची क़ाबिज़ थिया, जेके अॼु बि उन्हनि माॻनि ते क़ाबिज़ आहिनि। उन्हनि बाबति मुख़्तलिफ़ राया आहिनि। मातली शहर खां पहिरीं मातलीअ भरिसां हिकु मोर नाले शहर आबाद हो, जेको अॼुकल्ह मोर मुक़ाम जे नाले सां सुञातो वञे थो। उते अॼु बि पुराणे शहर जा आसार मिलनि था, जीअं मोहन जो दड़ो शहर जा आसार मिलनि था। अॼु बि उते हिकु तारीख़ी क़दीमी हिकु पुराणी मोर मस्जिद जा आसार आहिनि, जेका उन्हनि ॻाल्हि जी शाहिदी ॾिए थी त उते बि को शहर आबाद हो। मातलीअ जो नालो अॻु में देरो मोहब्बत ऐं मोहब्बत मेदवी दायरो जे नाले सां हो, जंहिं लाइ इहो काफ़ी आहे त मातलीअ जा पुराणा नक्शा जेके रेवेन्यू जे रिकॉर्ड में मौजूदु आहिनि, उहे अॼु बि देरो मोहब्बत ऐं मोहब्बत मेदवी दायरो जे नाले सां आहिनि। मतिलबु महदवी तहरीक जो शहर। हिकु ॿी बि रवायत उहा मिले थी त अॻु में जेको मोर शहर आबाद हूंदो हो, उतां जा माण्हू मोर शहर खां थोरो परे हिकु नंढड़े दुकान जेका मातली नाले हिकु औरत जी हूंदी हुई, चवंदा हुआ हलो हलो मातली जी हट तां सामान वठी अचूं। पोइ उन तरीक़े सां मातलीअ जो नालो मातली पियो। ऐं हिकु ॿी रवायत इहा बि आहे त मेतला ज़ात वारा मातलीअ में आबाद हुआ, उन करे मातलीअ जो नालो मातली पियो। पर ख़ैर उन ॻाल्हि ते बि ज़रूरु रिसर्च थियणु घुरिजे, मातलीअ जो नालो आख़िर कीअं पियो। अचो त मातलीअ बाबति अॼु जे हवाले सां अव्हांखे कुझु ॿुधायां थो। मातली शहर इहो ख़ूबसूरत ऐं हसीन शहर आहे, जंहिंजे विच में कुदरती वाह निकिरनि था। हिकु गनी जंहिंखे फुलेली नाले सां बि सुञातो वञे थो, ऐं ॿियो चैनल वाह आहे। यूरोप जे मुल्कनि ऐं सुधरियल मुल्कनि खे जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त उते हथरादू वाह कोटराए उन्हनि जे किनारनि खे ख़ूबसूरत वणनि, गुलनि ऐं बाग़ीचनि सां सिंगारियो वेंदो आहे। असांजी ख़ुशनसीबी चई सघूं था त असांखे कुदरत उहे ॿ वाह ॾिना। मातली शहर जी तारीख़ इहा बि रही आहे। पहिरीं सिंधी फिल्म जो बानी करीम बख़्श निज़ामाणी बि मातली सां तालुक़ु रखंदो हो। मातली शहर खे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त बरे सगीर जे तारीख़ में सिंध असेंबली जो पहिरियों सूबाई वज़ीर ख़ज़ाना शहीद डॉक्टर इस्माइल ओढेजो, जंहिं सिंधी ज़बान में बजेट पेश कई हुई, इहो मर्द मुजाहिद सिंध जो सचो सबूत पुट बि मातलीअ सां तालुक़ु रखंदड़ हो। मातलीअ खे सियासी तौरु इहो बि एज़ाज़ु हासिलु आहे त पाकिस्तान जो हीरो क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो बि मातलीअ मां इलेक्शन विढ़ी ऐं खटी। तॾहिं त ज़ुल्फ़कार अली भुट्टो अक्सर चवंदो हो त बदीन मुंहिंजो ॿियो घरु आहे। मातलीअ जी अजरक तमामु घणी मशहूरु आहे, जंहिंजो ज़िक्र सिंधीअ जे निसाबी किताबनि में बि अचे थो। मातलीअ जा जलाब कंहिं ज़माने में तमामु घणा मशहूरु हुआ, जेको अक्सर मुहावरनि में बि इस्तेमालु थींदा हुआ। मातली शहर हिकु अहिड़ो शहर आहे जेको मुख़्तलिफ़ शहरनि जे विच वारो शहर आहे। जीअं मिसाल तौर ते मातलीअ खां हैदराबाद 50 किलोमीटर, मातलीअ खां बदीन 50 किलोमीटर, मातलीअ खां डिगरी 50 किलोमीटर, मातलीअ खां टंडो बागो 50 किलोमीटर ऐं मातलीअ खां गोलारची 50 किलोमीटर ऐं तक़रीबन विच सेंटर आहे। मातलीअ जे बॉर्डर खे लॻंदड़ ज़िला टंडो मोहम्मद खान ऐं टंडो अलायार ऐं मीरपुर ख़ासि आहिनि। मातली शहर स्पोर्ट्स जे हवाले सां माज़ीअ में तमामु घणो अॻिते रहियो आहे, ख़ासि करे क्रिकेट में मातली वारनि जी हिकु तारीख़ रही आहे। मातली जेका पाकिस्तान जे सूबे सिंध जे ज़िले बदीन जो हिकु शहर आहे, जेको साॻी नाले सां हिकु तालुक़े जो सदर मुक़ाम बि आहे। शहर ॿिनि यूनियन काउंसिलनि में विरहायल आहे। हिन शहर जी मईशत ज़रई जिन्स जो वापारु आहे, जिन में कपह, चांवर, सूरजमुखीअ जो ॿिज वग़ैरह शामिल आहिनि। हिन शहर जे भरिसां अंसारी शुगर मिल पिणु वाक़िअ आहिनि। त उमेदु आहे त हीअ तारीख़ मातली शहर जी अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। त वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।